नाज़िम, तलहार में सिंध हारी कमेटी जे अॻवाननि अंसारी शुगर मिल मातली जी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था जमशेद अली मल्ला जी हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन, तलहार में सिंध हारी कमेटी जे मरकज़ी अॻवान समर हैदर जतोई जी अॻवानी में अंसारी शुगर मिल इंतज़ाम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन हैदराबाद बदीन रोड ते धरणो हयो वियो। धरणे दौरान अॻवाननि मेरहां टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त शुगर मिल रजब खान असांजो वर्कर आहे, हुननि सां नाइंसाफ़ी कई वई आहे, हुनजी टंग कटिजी वई आहे। जॾहिं हू अंसारी शुगर मिल जे मैनेजर सां मिलण थो वञे, हू ला तालुकी ॾेखारे हिन सां न को मिलण था चाहिनि, न को हुनजी दाद फरियाद ॿुधण था चाहिनि। असां हींअर तलहार खां इहो धरनो शुरू कयो आहे। जे हिन सां अंसारी शुगर मिल वारनि इंसाफ़ न कयो त सिंध में सिंध हारी कमेटी सरापा एहतजाज हूंदी। पहिरीं सिंध जा माण्हू ॾुख में वरतल आहिनि। सिंध जी तालीम, सिंध जूं नौकरियूं तबाह थियल आहिनि। ही हुक्मरान वॾेरा जागीरदार जॾहिं सिंध जे हालनि खां वोट वठी असेंबलियुनि में पुॼनि था, उते अंधा ॿोड़ा गूंगा लाचार थियो वञे। पोइ मिर्ज़ा मिल 17 में बंदि थी वई त वरी असांजा ऑफिसर आया हिन मिल में, त आउं बेरोज़गार वेठो त मूंखे हुननि घुरायो। जेके असांजा अफ़सर हुआ, ऑफिसर हुआ, उन्हनि मूंखे उते घुरायो। हाँ शिकार आउं उते कोन वियुसि, त मूं उन्हनि सां इहे शर्त रखिया त बाबा आउं सीज़नल लॻंदुसि, जेको उते आहियां हुन में उहो ई आउं रहंदुसि। ऐं जेकॾहिं अलाह साईं पनाह ॾे को कुझु थी वञे त मूंखे कुझु मिले सही। जो इहे मुंहिंजी टंग कटी हितां पेर खां टिनी खां, माना बिल्कुलु जेको त मुछो अची वियो। आउं बुचड़े वाल आहियां। पोइ जेॾी महिल खणाया मूंखे वरी हिन गोॾे खां थोरो हेठि कटियऊं। पोइ हिननि मुंहिंजी टंग बि लिखी छॾी। जीअं चयो तुंहिंजी टंग आऊं लिखी थो छॾियां, इंशाल्लाह तोखे टंग लॻाईंदो। मूंखे टंग अॼु तक लॻाइणो कोन, हुनजा पैसा बि कोन ॾिनऊं। अदाई सॼी सिंध जे अंदरि मज़दूरनि सां जेके नाइंसाफ़ी थियनि, हिते तव्हां वटि अंसारी शुगर मिल आहे, जेका रजिब खान हितां जो जेको असांजो हारी अॻवान आहे, उन सां जेको आहे उनजी टंग कटिजी वई। हिन में कमु कंदे उनखे को बि मुआवज़ो न ॾिनो वियो, उन सां को मिलण जे लाइ तयारु न आहे। इंतिज़ामिया जेको आहे उहो बदमाशी ते बीठल आहे। अॼु सिंध हारी कमेटी मरकज़ी क़ाइम मक़ाम सदर समर हैदर जतोई जे अॻवानी में जेको आहे इहे असां क़ौमी शाहराह ते धरणो हयो आहे। त असां मज़दूरनि खे जेको आहे उहो लावारस नथा छॾे सघूं। मज़दूरनि जी वारसी असां कंदासीं, ऐं मज़दूर लावारस न आहिनि, हारी लावारस न आहिनि, ऐं उन्हनि सां जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं सिंध हारी कमेटी क़तई तौर ते उहे बर्दाश्त न कंदी। रजब खान साहब 2 सालनि खां वठी टंग कटिजी वई आहे, उन सां इंसाफ़ नथो कयो वञे। असां अंसारी शुगर मिल खे ॿुधाइण था चाहियूं 7 ॾींहंनि में असां इंसाफ़ न कयो वियो त असांजी मिल असां हलणु न ॾींदासीं, ऐं अंसारी शुगर मिल ते असां धरणो हणंदासीं ऐं उनखे बंदि कंदासीं। ओसि ताईं न खोलंदासीं जेसि ताईं रजब खान सां इंसाफ़ नथो। जीअं त नाज़रीन, अॻवाननि जो चवणु हो त रजब अली जतोई अंसारी शुगर मिल में कमु कंदो हो ऐं कम दौरान हुनजी हिकु ॼंग कटिजी वई, पर मिल इंतज़ामिया तरफ़ां हुनजी अञा ताईं का बि सार नाहे लधी वई। हिननि मुतालबो कंदे चयो त रजब अली जतोई खे फौरी तौर ते उनखे उनजो मुआवज़ो ॾिनो वञे। ॿी सूरत में हिननि पारां एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन ज़फ़र अली चांडियो सां गॾु जमशेद अली मल्ला, मेरहां टीवी न्यूज़, तलहार।